सिंधी सुराण जे अॼु जे एपिसोड में तव्हांजो स्वागत आहे। अॼु असांजो खिलण ऐं तव्हांखे खिलाइण जो मूड आहे। हिन लाइ पेश आहे हिकु मज़ाकी किस्सो दादा वांदोमल जेको हमेशह पाण खे विंदराइण ऐं ॿियनि खे सताइण जा तरीक़ा ॻोल्हींदो रहंदो आहे। त हलो त अची ॾिसूं अॼु दादा वांदेमल जे दिमाग़ में कहिड़ी खुफ़िया प्लानिंग हली रही आहे। अरे तोखे न को बाज़ार जो कमु चयो त अलाए केॾा मुंहिंजी गर्व थींदो आई। साईं ख़रीदारीअ लाइ टाइम त लॻंदो आहे न। पाई बचाइण लाइ दुकानदारनि सां झिक करणी पवंदी आहे। कंहिंजी पाई तव्हांजी साईं, ॿियो कंहिंजी। हाणे तव्हां मुंहिंजो दिमाग़ न खाओ, इन करे मूंखे दुकानदारनि जो दिमाग़ खाइणो पवंदो आहे। मां तुंहिंजो दिमाग़ खाईंदो आहियां? साईं, हिसाब किताब लाइ पुछ कोन कंदा आहियो। हाणे बाज़ार में मूंखे लॻे अधु कलाक, त तव्हां सां 2 कलाक मथो हणणो पवंदो आहे। अरे तोखे केतिरा दफ़ा चयो आहे त दुकानदारनि खे मुंहिंजो नालो वठंदो कर त हू वाजिब अघनि ते तोखे सामान ॾींदा। तव्हांजो नालो वठां? मूंखे पागल कुते चक पातो आहे। तव्हांजो नालो वठंदो आहियां त दुकानदार गारियूं ॾियणु शुरू करे छॾींदा आहिनि। हाणे हीअ अथव सामान, ऐं हा बिल केॾां वियो? हा हीअ अथव बिल, जाचे ॾिसजो। जेसीं खणी मां पंहिंजे लाइ चांहि ठाहियां। पंहिंजे लाइ? तव्हांजे लाइ बि साईं, तव्हांजे लाइ बि। नौकर मुंहिंजो नालो वठंदो आहे त दुकानदार गारियूं ॾींदा आहिनि? छो? छा मां एतिरो वेर आहियां? हा वठो साईं, तव्हांजे लाइ चांहि। ॿुध, तुंहिंजी ॻाल्हि त मूंखे चिंता में विझी छॾी आहे। कहिड़ी ॻाल्हि साईं? हीअ ई गारियुनि वारी। मां सच थो चवां साईं, माण्हू तव्हांजे लाइ छा चवंदा आहिनि? VRS वठी वेठो आहे, घर वारी ॿारनि खां अलॻि रहंदो आहे। अरे बदी इहो त मुंहिंजो मतिलबु निजी मामला आहिनि, हुनजो छा? साईं हाणे चांहि पियो, न त वरी चवंदा थधी चांहि मुंहं में हणंदो आहीं। मूंखे लॻे थो मुंहिंजी पॉपुलैरिटी घटिजी रही आहे। कहिड़ी टी साईं? टी न मतिलबु पॉपुलैरिटी ईअं खणी चइजे त माण्हुनि खे मुंहिंजी परवाह कोन्हे। माण्हू? साईं तव्हांजे घर वारनि खे तव्हां विसरी विया आहियो। केरु तव्हांखे अॼु ताईं ॾिसण आयो आहे? अरे अचण त छॾियो, अलाए घणा साल थी विया आहिनि फोन जी घंटी वॼंदी। बराबरि चई त बिल्कुलु ठीकु थो, पर ॿुध हाणे कजे त छा, अहिड़ो छा कजे जो माण्हुनि खे ख़बर पए त वांदोमल आहे वेरी मच अलाइव एंड किकिंग। हाणे साईं इहो अंग्रेज़ीअ जो पुछ लाइण ज़रूरी हो? इहा बकवास बंदि करे हाणे ॿुधाए त मां छा करियां। साईं सच ॿुधायांव, अॼु माण्हुनि वटि कंहिंसां वञी मिलण लाइ या कंहिंसां फोन ते ॻाल्हाइण जो टाइम ई कोन्हे। कॾहिं बि कंहिंजी यादि तॾहिं ईंदी आहे जॾहिं हुन में कमु फासंदो आहे। पर यार तॾहिं बि कोन उहो तरीक़ो त हूंदो न। साईं जे तव्हां चाहियो था त माण्हू तव्हांजे घर ते डुकंदा अचनि, त 2 ई तरीक़ा आहिनि। या त तव्हां बीमार थी पओ या मरी वञो। मरी वञा? अरे बेवकूफ़, जेकॾहिं मां मरी वेंदुसि त पोइ कोई अचे या न अचे मूंखे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? साईं पोइ त सिर्फ़ु हिकु ई तरीक़ो आहे, तव्हां बीमार थी पओ। बीमार? हा बीमार। पोइ ईअं कर, तूं अंदरां 2 बसर खणी अच। ठीकु आहे साईं, खणी थो अचां। बसर छा लाइ साईं? बसर मतिलबु, अरे बसर कच्छ में रखंदुसि त बुखार ईंदो। असां स्कूल में अहिड़ियूं हरकतूं कंदा हुआसीं, बसर कच्छ में रखंदा हुआसीं, बुखार अची वेंदो, टीचर मोकल ॾेई छॾींदी हुई। साईं बुखार जी ॻाल्हि ॿुधी कंहिंजे कन ते जूं सिरकंदी? त पोइ कजे त छा कजे त ॿुधाए न। हा, दिल जो दौरो, खतरनाक दिल जो दौरो।
अरे बेवकूफ़ जे दिल जो दौरो पियो पोइ त मां मरी वेंदुसि न। साईं सचमुच थोड़ी दिल जो दौरो पवणो आहे। तव्हां त सिर्फ एक्टिंग करणी आहे, मजबूत एक्टिंग। मजबूत एक्टिंग मतलब समझ दिल जो दौरो पियो है। साईं तरसो तरसो तकर न करियो साईं, साईं तरसो साईं तकर न करियो। पहिरीं तव्हां जो मोबाइल कढो, सभिनी खे तकड़ा तकड़ा SMS करियो, पोइ जीअं जीअं माण्हू फोन कंदा वञनि तीअं तीअं पंहिंजी एक्टिंग वधाईंदा वञो। हाँ बिल्कुल बिल्कुल एक मिनट आए आए हाँ अरे कोई आयो कोई। साईं साईं तव्हां खे उथणो न आहे, तव्हां लेटिया ई पिया हुजो। तव्हां खे खतरनाक दिल जो दौरो पियो आहे। अरे ओ माण्हू जे साम्हूं न, तुझे साम्हूं थोड़ी। साईं ॿाहिरि जो दरवाज़ो खुलियल आहे, केरु अंदरि घुसी अचे त? ठीकु आहे त ॿाहिरि दरवाज़ो बंदि कर न, तूं वञी करे। ठीकु आहे बंदि थो करे अचां। ही वठो पाणी पियो ऐं सिधो लेटी पओ। हा तूं वञ। अरे कोई पुछण आयो कि मां जीअरो आहियां कि न मरी वियो आहियां? न सिर्फ़ हिकु SMS आयो आहे। हाँ वठो पढ़ी ॾिसो। हाँ गेट वेल सून माना मतलब जल्दी ठीक थियो। केरु आहे तव्हांजो को दोस्त? दोस्त? अरे जेकॾहिं सचमुच दोस्त हुजे हा त ख़ाली SMS करे चुप करे वेही रहिया छा? मूंसां मिलण वास्ते हिते भॼंदो अचे हा। मूंखे लॻे थो हिन में नेटवर्क बराबरि नथो अचे। तूं हिनखे दरीअ में रख, उते था खणी मथां रखोसि। बराबरि कंहिंजो फोन अचे हिते। हा साईं हा। हाणे हिते इहो मोबाइल ठीकु आहे। हा वगी घंटी वगी घंटी वगी। तूं ॻाल्हाए कोन। मां ॻाल्हायां? हा तूं ॻाल्हाए। हलो हाँ दादा कहिड़ी हॉस्पिटल में खणाए विया आहियो? केरु थो ॻाल्हाए? मां हरेश थो ॻाल्हायां दादा जी जूनी ऑफिस मां। ऐं दादा कहिड़ी हॉस्पिटल में एडमिट कयो अथव? साईं तव्हांजे जूनी ऑफिस मां फोन आहे। मां ई थो ॻाल्हायां। हलो मां पुछी रहियो त सेठ जी तबियत कीअं आहे ऐं कहिड़ी हॉस्पिटल में एडमिट कयो अथव? सेठ जी तबियत त ख़राब आहे, पर घर में ई आहिनि। असां उन्हनि खे हॉस्पिटल में एडमिट कोन कयो आहे। काई सीरियस ॻाल्हि कान्हे? पोइ तव्हां असांजे जाई SMS कयो अथव, असांजो टाइम वेस्ट कयो अथव। अरे पर साईं तव्हां ॿुधो त सही, सेठ जी हालत सचपच सीरियस आहे, हू ॾाढा सीरियस आहिनि। अरे साईं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। साईं ॿुधो छा थियो? कटे छॾियईं। चए छा पियो? गारियूं पियो ॾे। गारी परे? अरे तूं ठीक तरह सां ॻाल्हाए कोन सघियो आहीं। ख़ैर रहण ॾे हिनखे। वञ तूं मुंहिंजे लाइ कुझु खाधे वास्ते खणी अच, ॾाढी बुख लॻी आहे यार। साईं भतु खणी अचांव? भतु चरे थो आहीं? मां को सचमुच बीमार आहियां छा? बेवकूफ़। अर्चना भाभीअ जो फोन आहे। हाँ मूंखे मां ॻाल्हायां। तव्हां कीअं ॻाल्हाईंदसि? तव्हांखे त अटैक आई आहे। मां ई खणी थो ॻाल्हायांसि। हा भाभी। पापा जी तबीयत कीअं आहे? न भाभी सेठ जी तबियत ठीकु कान्हे। मंझंदि जो चङी भली मानी खाधऊं, तंहिंखां पोइ चवण लॻा त मूंखे दिलि में सूर अची पियो आहे। मां त डरी वियुसि भाभी। डॉक्टर छा था चवनि? बचंदा की न? बचण त खपनि, बाक़ी हाणे छा चइजे? अलाए झूलेलाल खे छा मंज़ूर आहे भाभी। अरे मूंखे ॾे। पुट मां पापा तव्हां ठीकु आहियो? ठीक ठाक आहियां। अहिड़ी बि तबियत ख़राब कोन्हे जेतिरी नालाइक तोखे ॿुधाइण जी कोशिशि करे रहियो आहे। थैंक गॉड। अच्छा इहो ॿुधायो तव्हां वसियत ठाही आहे या न? वसियत? छो? मां वसियत त कोन ठाही आहे पुट। ओहो पप्पा, तव्हां सोचियो अथव बिना वसियत ठाहे जे मथे हली विया त हिते तव्हांजे घर वारनि खे केतिरी तकलीफ़ थींदी?
ठीक थींदे ई पहिरियों वसियत जो कमु कजो, सम्झव? वसियत वसियत हिननि खे मुंहिंजी तबियत खां वधीक वसियत जी चिंता आहे। वसियत अरे सेठ साहब, छा त तव्हांजी एक्टिंग आहे सेठ साहब, तव्हां लॻारो। हाँ, इन्हनि समोसनि जे लाइ वञी तव्हांजे लाइ चटणी खणी थो अचां। अरे मस्त एक्टिंग आहे सेठ साहब तव्हांजी। एक्टिंग न आहे, मूंखे सचमुच हार्ट अटैक आई आहे। सेठ साहब कंहिंखे फोन करियां? अर्चना भाभीअ खे फोन करियां? अरे डॉक्टर खे फोन कर, डॉक्टर खे फोन कर।